ओम शांति। अजय दी मूल्य तारीख 2/9/2022। मिठा मिठा बाप दादा मीठे मीठे बारन की सवंता ताकि बाप जो फरमान आता एक बाप साईं बुधो अविनाशी ज्ञान रत्न बुधण साईं तांजी कन्न भी मिठा थी वेंदा। प्रश्न आहे ड्रामा जे ज्ञान सां ता बारन की हाणे कहिड़ी रोशनी मिली आहे। उत्तर आहे ताकि रोशनी मिली है कि यह बेहद जी ड्रामा में हर एक जो पंज पंज पार्ट आहे। हर एक के पंज पंज पार्ट मिलियल आहे। हिक जो पार्ट न मिले ॿिए सां बुद्धि में आहे सब ॾींहुं हूंदो न हिक समान। 5000 वर्ष जी ड्रामे में 2 ॾींहं भी हिक जहिड़ा न थी सघंदा आहिनि। ये ड्रामो अनादि ठहियल आहे न जो हूबहू रिपीट थींदो वेंदो। मतलब 2 ॾींहं भी हिक जहिड़ा न। ड्रामा जी सदा स्मृति रहे त चरती कला थींदी वञे। गीता आहे महफ़िल में जल उठी क्षमा, महफ़िल में जल उठी क्षमा। ओम शांति। बेहद जा सच्चा बाप जी बेहद जी महफ़िल, बेहद जी सच्चे बाप जी बेहद जी महफ़िल। बाप ईंदा ही तॾहिं आहिनि जॾहिं वॾी महफ़िल हूंदी आहे, जॾहिं आत्मायूं हिते सभु आत्मायूं हिते अची वेंदियूं आहिनि तॾहिं बाप भी ईंदा आहिनि। बस थोड़ी सी आत्मायूं मथे हूंदियूं आहिनि उहे भी अची वेंदियूं। हाणे इहे त सम्झाइबो आहे बाबा केरु आहे। पहिरियों हमेशा बाबा जी महिमा ॿुधाइणी खपे। उहो सच्चो बेहद जो बाप, बेहद जो सच्चो शिक्षक, बेहद जो सच्चो सतगुरु। यह हिक जी महिमा आहे। ये पक्को याद करणो। नाम भी हमेशा शिव बाबा जो ही वठणो आहे, चइणो आहे न। बाप भी नाम भी हमेशा शिव बाबा ही चओ। मतलब बाबा ईअं चईंदा आहिनि, बाबा ईअं चईंदा आहिनि, शिव बाबा ईअं चईंदा। कॾहिं गिनती कंदा आहिनि, जॾहिं गिनती कंदा आहिनि त बिंदी खे शिव भी चईंदा आहिनि। त बेहद जो बाप शिव, उहो बेहद जो शिक्षक आहे। असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत टिनिनि कालनि जी सम्झाणी ॾींदो आहे। हिस्ट्री ऐं जियोग्राफी थींदी आहे न। सतयुग में केरु राज कंदो हुयो, केतिरे इलाइक़े में कंदो हुयो। तव्हां चईंदा कि सतयुग में देवी देवता सॼे विश्व ते राज कंदा हुया। दिखलाईंदा आहिनि न केरु केरु काथे काथे राज्य कंदो आहे। जीअं बड़ोदरा वारो बड़ोदरे में राज्य कंदो। हिते त टुकड़ा टुकड़ा आहिनि न, हुते हीअं न हूंदा। हुते त सॼे विश्व जो मालिक हूंदासीं। इहो कोई धर्म ई न हूंदो। बाक़ी राजायूं छो न हूंदा। बाक़ी राजायूं त राजा त हूंदा अलॻि अलॻि स्टेज जा। हर एक खे पंज पंज वरसो मिलियो आहे। पहिरियों मुख्य ॻाल्हि आहे ऊंच ते ऊंच शिव बाबा जो सच्चो बेहद जो बाप, बेहद जी शिक्षा ॾियण वारो आहे, जो सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज सम्झाए करे असांखे त्रिकालदर्शी ठाहींदो आहे। दुनिया में त्रिकालदर्शी कोई मनुष्य न आहे जो रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा हुजनि। उहो बेहद जो सतगुरु, सभिनि खे साथ वठी वञण वारो पंडो भी आहे। उहे सभु जिस्मानी पंडा आहिनि, इहा रूहानी पंडो आहे। गीत में भी ॿुधो न, चारो धामनि जो जन्म जन्मांतर चक्कर लॻायो। तीर्थ कोई काथे काथे, कोई काथे काथे, चारों तरफ़ आहिनि। चारों तरफ़ से चक्कर लगाया तो भी भक्त माण्हू भगवान सां मिली न सघिया। मतलब अञा ताईं मिलिया ई न आहिनि। जॾहिं गीत ॻाइनि था त न मिलिया आहिनि न। भगवान ईंदो ई हिन समय। उन्हनि खे पतित पावन चईंदा आहिनि। कलयुग खे सतयुग ठाहिण वारो असांजो बाबा भारत में ईंदो आहे। भारतवासियुनि खे वरी खां हीरे जहिड़ो ठाहींदो आहे, स्वर्ग जो मालिक ठाहींदो। अहिड़े बाप खे न ॼाणण जे कारण साधु संत आदि परमात्मा खे सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। अहिड़े बाप खे न ॼाणण जे कारण ऐं कहिड़े समय ते ईंदा आहिनि, केरु आहे, छा आहे, छा न सम्झंदा न आहिनि त सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। तव्हां ॿार चईंदा आहियो बाप ब्रह्मा जी मुख द्वारा असांखे पंहिंजो ठाहियो अथई। असां ईश्वर जे कुटुंब जा ठहिया। तव्हां आहियो शिव वंशी, पोइ ठहींदा आहियो ब्रह्म कुमारियूं, ब्रह्म कुमार कुमारियूं। इनखे चइबो अविनाशी संतान। आत्मा भी अविनाशी, बाप भी अविनाशी। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे।
देवी देवता जो सतो प्रधान होया वही सतो रजो तमो मीन विकार जी खाट रहण सां तमो प्रधान थी वेंदा आहिनि। खाट पवंदी आहे आत्मा में, ईअं न की आत्मा निर्लेप आहे, आत्मा ई पुण्य आत्मा ऐं पाप आत्मा ठहींदी आहे। चओ असां जो तव्हांखे ॿुधायूं था वही उहो ई ॿुधो, असांखे ॿियो कंहिंखे ॿुधाइणो न आहे। बाप जो फरमान आहे तव्हां कंहिंजी बि न ॿुधो, असांखे कंहिंजो ॿुधणो न आहे। असांजो ज्ञान वरितो आहे, असांखे उहो ॿुधाइणो आहे, तव्हांखे ॿुधणो आहे त ॿुधो, न त असांखे तव्हांजो ज्ञान न ॿुधणो आहे। छोकी तव्हांजो ॿुधाईंदा उहो त ॾाढे समय जे शास्त्र ग्रंथनि जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, उहो त असां ॿुधियूं आहिनि, भई असां बि त पियो पढ़ंदा हुआसीं न। हाणे जो असां नयो ॿुधो आहे न उहो ॿुधो। तव्हां जो चईंदा उहो शास्त्रनि जी ॻाल्हियूं चईंदा, उहो त जन्म जन्मांतर असां ॿुधंदा आया आहियूं, धक्का खाईंदा आया आहियूं। बेहद जो बाप त हिकु ई आहे, असां अहिड़ी बाप जी ॿुधंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं। ऐं असां बाप जी ॿुधूं या तव्हांजी ॿुधूं, असां तव्हांजी ॿुधण वारा न आहियूं, असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं, सम्झाइणो आहे। प्रजापिता ब्रह्मा जा एतिरा ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि त ज़रूर भाउ भेण ठहिजनि न। ॾाॾे खां वरसो मिलंदो आहे ब्रह्मा द्वारा, ॾाॾे जो वरसो बाप बिगर कीअं मिलंदो। ॾाॾा चईंदा आहिनि असां त सिधो ॾाॾे सां ई वठंदासीं, परंतु मिलंदो कीअं। ब्रह्मा कुमार कुमारियूं जेसि ताईं न ठहो तेसि ताईं ॾाॾे खां वरसो मिलंदो कीअं, भई जेसि ताईं ठहो त सही तॾहिं त वरसो मिलंदो न। वरसो त ॿारनि खे ई मिलंदो आहे, त हिते त बाप जो ॿार ठहिणो पए। अगरि स्त्री बि आई उहो बि चए मुंहिंजो बाबा, पुरुष बि आयो मुंहिंजो बाबा, त भाउ भेण थी वियो न। पोतरा पोतरे ऐं पोतरियुनि ॿिन्हिनि खे हक़ मिलंदो आहे, बाप बिगर पोइ ॾाॾो काथां आहे। पहिरियों बाप जो परिचय ॾियो। वो गीता जो भगवान बेहद जो सच्चो बाप, बेहद जी शिक्षा ॾियण वारो आहे। बाप ॿुढी माताउनि जे लाइ चईंदो आहे, ॾाढो सहज करे सम्झाईंदो आहे। ही संगम युग आहे, जॾहिं बाप वेही पतितनि खे पावन ठाहींदो आहे। इनखे कुंभी पार्क नर्क बि चइबो आहे। इसकी दुनिया विषय वैतरणी नदी जी आहे, बाक़ी कोई पाणी जी नदी न आहे। इनखे विषय सागर बि चइबो आहे। परम पिता परमात्मा ज्ञान जो सागर ऐं रावण विषय सागर, उन्हनि सां विकारनि जी नदियूं बहंदियूं आहिनि। इन समय जो आसुरी संप्रदाय आहे उहो विश्व सागर में गोता थी खाए। दुख ई दुख आहे। इन ॻाल्हियुनि खे कोई बि कोटनि में कोई सम्झंदो, कई त ॾाढा सुठा ठही करे पोइ आश्चर्यवत भागंती थी वेंदा आहिनि। इन ॻाल्हियुनि खे कोटनि में कोई सम्झंदो, सम्झंदे हुए बि पोइ भॼी वेंदा आहिनि। चईंदा बि आहिनि असां स्वर्ग जा मालिक ठहींदासीं, पोइ भागंती थी वेंदा आहिनि। युद्ध जे मैदान में कोई सभिनि जी जीत न थींदी आहे, ॿिन्हिनि तरफ़ सां कोई मरदो आहे कोई जीतदो आहे। हा पहलवान हूंदो त जास्ती खे मारदो, कमज़ोर जो हूंदो वो जास्ती मरदो, वो जास्ती मरदा आहिनि। हिते बि जो कमज़ोर आहिनि न उहे झटि मरी पवंदा आहिनि। हिते तव्हांजी आहे रावण सां लड़ाई, काम सां हारियो त ॾाढी वॾी चोट लॻी वेंदी। इन करे बाबा चए थो ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। बॉक्सिंग थींदी आहे न, कोई त बेहोश ई थी वेंदा आहिनि, पोइ आवाज़ कंदा आहिनि, कोई पोइ खड़ा थी वेंदा आहिनि। हिते बि काम जी चोट खाई त ॾाढो जोर सां धक्को खाईंदो, कारो मुंहुं थी वेंदो। क्रोध ते एतिरो न चईंदा आहिनि जेतिरो काम ते चईंदा आहिनि। हीअ ॾाढो वॾो दुश्मन आहे, ॾाढो दुख ॾियण वारो। काम कटारी सां ई ॾाढो दुख थींदो आहे, काम विकार सां ई पते ठहींदा आहिनि। नानक बि चई न मूत पतीली कपिड़े धोए, बाप ई अची करे कपिड़ा धोईंदा आहिनि। हाणे तव्हांजो बि पुराणो शरीर आहे, हर हिक खे पंज पंज पार्ट मिलियो आहे, हर हिक जो पार्ट न मिले रीसां ड्रामो आहे न। सभु ॾींहं थींदा न हिकु समान। 5000 वर्ष जो ड्रामो आहे, हिन में केतिरा ॾींहं थींदा आहिनि, 2 ॾींहं बि हिकु जहिड़ा न थी सघनि। ईअं पोइ 5000 वर्ष पोइ हूबहू रिपीट थींदो। इहो अनादि ड्रामो आहे, सेकेंड बाय सेकेंड पार्ट वजंदो ई रहंदो, पोइ रिपीट थींदो वेंदो। काथे सत्य काथे कलयुग, उहो काथे हूंदो इहो काथे आहे।
ये तव्हां ॿारनि खे हाणे रोशनी मिली, हाणे तव्हांजी चढ़ती कला आहे न, चढ़ती कला शुरू थींदी आहे। बाप चईंदो आहे दे दान त छूटे ग्रहण विकारनि जो, सिधी सी ॻाल्हि आहे न। बाप तव्हांजे विकारनि जो दान वठण आयो आहे। बाबा चईंदो आहे दे चईंदे न दे दान त छूटे ग्रहण, हाणे बाबा असांखां कहिड़ो दान वठण आयो आहे, त विकारनि जो दान वठण आयो आहे। पोइ उन्हनि खे उन्हनि जे बदिले ॾिसो तव्हांखे छा ॾींदा आहिनि, तव्हां कौड़ी ॾींदा आहियो, बाप तव्हांखे ज्ञान रतन ॾींदा आहिनि। बाप खे चइबो बि आहे रत्नागर सौदागर। बाप जो बि पाठ आहे, आत्मा केतिरी नंढी आहे न, उनमें केतिरी ताक़त आहे, केतिरो ज्ञान आहे न आत्मा में। इहा ज्ञान ॾियण जी बि ड्रामा में नूंद आहे न, अविनाशी आहे। पोइ कल्प पोइ उहो ई बाबा उहो ई ज्ञान ॾींदो। ये ड्रामो कॾहिं विनाश न थींदो आहे, वंडर आहे न। आत्मा में 84 जन्मनि जो पाठ आहे, हिकिड़ी नंढी सी बिंदी में केतिरो पाठ भरियल आहे। इहे ॾाढी गुह्य ॻाल्हियूं आहिनि जो पहिरियों बाप जो परिचय ॾियणो पए। उहा रूप बि आहे, बसंत बि आहे। निराकार आत्मा जरूर मुख सां ई ज्ञान ॿुधाईंदी न, कननि सां आत्मा ॿुधदी आहे, न त ज्ञान सागर कीअं ज्ञान ॿुधाए, जरूर ब्रह्मा जे मुख सां ॿुधाइणो पए न। ब्रह्मा विष्णु व शंकर जो ज्ञान ॾे न, हू त ज्ञान ॾेई न सघे। ज्ञान सागर चइबो आहे हिकु निराकार खे, उन्हनि सां तव्हां ज्ञान नदियूं ठाहींदियूं आहियो। सागर त हिकु आहे, बाप ही ड्रामा जे आदि मध्य अंत जी नॉलेज ॾींदो आहे न। सप्तक में सूर्यवंशी राजायूं 8 बादशाहियूं हलंदियूं, पोइ सूर्यवंशी चंद्रवंशी ठहींदा। ये ज्ञान तव्हां ब्राह्मणनि में ही आहे, तव्हां आहियो मुख वंशावली ब्राह्मण। बाप सभिनि जो हिकु ई आहे, उहे ब्राह्मण आहिनि कुख वंशावली, तव्हां आहियो मुख वंशावली। उहे जिस्मानी यात्रा करे पोइ घर लोटे ईंदा आहिनि। असांजी हिकु यात्रा आहे, हिकु ई बार या अमरलोक जी यात्रा कंदा आहियूं, पोइ लौटी करे हिन मृत्यु लोक में न ईंदा। अमरलोक स्वर्ग खे चइबो आहे, हुते कोई यात्रा हूंदी न आहे, हुते भक्ति बि न हूंदी आहे। इहा ब्रह्मा जी रात जंहिंमें भक्ति जे जा धक्का आहिनि, चारों तरफ़ फेरा लॻाईंदा आहिनि, परंतु हरदम दूर रहंदा आहिनि। जेतिरो फेरो लॻाईंदा आहिनि ओतिरो अनेक प्रकार जा माण्हू अनेक भगवान सां मिलण जा तरीक़ा ॿुधाईंदा आहिनि, त ॿियो ई दूर थी वेंदो आहे। अॼु ॾिसो कहिड़े प्रकार जी भक्ति आहे न, कहिड़े प्रकार सां माण्हू भगवान खे यादि थो करे। स्वर्ग जो मालिक ठहण वारे बाप सां न मिलंदा आहिनि। तव्हां पुकारंदा आहियो हे पतित पावन, असांखे अची करे पावन ठाहियो, पोइ तव्हां गंगा सनानु करण छो था वञो? उहा तव्हांखे पावन कीअं ठाहींदी? अगरि गंगा सां पावन थी सघे त पतित पावन खे सॾु छो था करो? केतिरो लाखों माण्हू वञी करे गंगा सनानु कंदा आहिनि, कोई पावन त थियो न आहे। पतित पावन सर्व जो सदगति दाता उहो हिकु ई आहे, बाक़ी आहे भक्ति जा धक्का। त युक्ति सां प्रश्न पुछणो खपे त सम्झनि। इहे त ॾाढे क़ाइदे सां पुछंदा आहिनि। जॾहिं हिकु पतित पावन खे सॾु कंदा आहिनि त पोइ अनेकनि वटि धक्का छो खाइनि? बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई आहियां तव्हांखे पावन ठाहे स्वर्ग जो मालिक ठाहिण। त अंदर में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाबा चए थो मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण आयो आहियां, त तव्हांखे अंदर में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाबा असांखे पावन ठाहे करे स्वर्ग जो वरसो ॾियण आयो आहे। लक्ष्मी नारायण बरोबर स्वर्ग जा मालिक हुया, उन्हनि खे बाबा सां ई वरसो मिलियो हुयो। तव्हां इहा बि पुछी सघंदा आहियो कि जो लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया त ज़रूर उन्हनि जी प्रजा बि हूंदी। सत्ययुग आदि में त हुया ई उन्हनि जो राज्य। हाणे त संगम ते वेठा आहियूं, हिते त प्रजा जे राज्य अविनाश विनाश बि साम्हूं बीठो आहे। कल्प कल्प जे संगम युग बाप ईंदो आहे, बाप ई अची करे सहज राजयुग खिलाईंदो आहे। तव्हां जीवन मुक्ति पाईंदा आहियो, बाक़ी सभु मुक्ति में हली वेंदा। भारत सुखधाम हुयो, हाणे त दुखधाम आहे न। ॾिसो देवी देवता धर्म त आहे न आहे, बाक़ी चित्र हुननि जा आहिनि। पोइ वापसि खां स्थापना थियणी आहे
ता ॿार राजयोग जी शिक्षा वठी करे राज्य भाग्य वठो था, काटन खां फूल ठहो था न। हिते त सभु काटा आहिनि, हिक ॿिए खे काटो लॻाईंदा रहंदा आहिनि, अर्थात काम कटारी हलाईंदा रहंदा आहिनि। हाणे बाबा असांखे फूल थो ठाहे त काटो लॻाइण छॾिणो आहे, हिम्मत रखणी आहे। हिम्मत वारा बि खड़ा थी वेंदा आहिनि। बाबा ॾिसंदा आहिनि हिननि जी हिम्मत सुठी आहे, कॾहिं किरंदा न आहिनि, त अहिड़े हिम्मत वारनि खे बाबा पोइ शरण बि ॾींदा आहिनि। परंतु ईअं न कि पति 12 आदि पोइ अची करे यादि पवनि। शुरू में भट्टी थी हुई, भट्टी में बि सभु ईटियूं त पकियूं न, हिते बि वैसे भट्टी में पकदियूं न आहिनि, हिते बि बाबा जो भट्टी रखी है, हुनमें सभु पकियूं न, हिते बि ईअं ई नंबरवार पुरुषार्थ अनुसार पक करे तैयार थियूं। बाप चईंदो आहे, ये ज्ञान यज्ञ में अनेक प्रकार जा विघ्न पईंदा आहिनि। कल्प पहिरियों मुआफ़िक, कोई नाफरमानदार ॿार बि आहे जो बाबा जो चइण बि न मञंदो आहे, रुसी वेंदो आहे। कोई पंहिंजी तकदीर सां रुसंदो आहे, पूछ तकदीर ठही न सघी। देह अभिमान जे कारण पंहिंजी मत ते हलण लॻी वेंदा आहिनि। कदम कदम श्रीमत ते हलणो खपे। श्रीमत ॾींदो आहे ब्रह्मा द्वारा बाबा, ईअं थोड़ी कि प्रेरणा द्वारा कंहिंखे मत ॾींदो न। अगरि ईअं हुजे हा त पोइ इन्हनि में अची करे एतिरा ॿार पैदा करण जी दरकार ई न हुजे हा न। अगरि मथे वेतरे बाबा प्रेरणा ॾिया पोइ त दरकार ई न थी हा। सुठा पुराणा ॿार सम्झंदा आहिनि, असां त शिव बाबा खां सिधो ई वठंदासीं। देह अभिमान ॾाढो आहे, त इहो पक्को यादि करो, असांजो सचो बेहद जो बाबा बेहद जो वरसो ॾियण आयो आहे ब्रह्मा द्वारा। बेहद जो वरसो माना नर सां श्री नारायण ठाहिण आयो आहे बाबा। हाणे असांखे नर सां श्री नारायण ठाहिण आयो आहे, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठाहिण आयो आहे। उते हेल्थ वेल्थ ॿई आहे त ख़ुशी रहंदी आहे। हिते कंहिंखे हेल्थ आहे व वेल्थ न आहे, कंहिंखे वेल्थ आहे त हेल्थ न आहे। ॿार पैदा न थिए त ॿियनि जो वठिणो पए। हिते सभु ॻाल्हियूं थींदी रहंदी आहिनि। हुते त हिकु ॿार ज़रूर हूंदो, मतिलबु हिकु बालक ऐं हिकु बालकी। इहा आहे दुखधाम। रावण सां दुख जो श्राप मिलंदो आहे न, बाप अची करे वरसो ॾींदो आहे। हिते तव्हां ॿारनि जो मुख रोज मिठो कराईंदा आहिनि न बाबा। सेंटर ते त गुरुवार जे ॾींहुं मुख मिठो कराईंदा आहिनि, हिते त कन बि मिठो कराईंदा आहिनि, मुख बि मिठो थींदो आहे। आत्मा कननि द्वारा अविनाशी ज्ञान ॿुधंदी आहे न, नैननि सां ॾिसंदी आहे, मुख सां खाईंदी आहे, त उनखे स्वाद बि ईंदो आहे। आत्म अभिमानी ठहिणो पए। अच्छा मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार फूल ठही करे सभिनि खे सुख ॾियणो। बाबा चए थो आत्मा खे फूल मुआफ़िक खुशबूदार सुंदर ठाहिणो, मतिलबु आत्मा में गुण शक्तियूं ज्ञान हुजणा खपनि। जॾहिं आत्मा में हूंदा त आत्मा उन अनुसार ई कर्म कंदी, गुणनि अनुसार, त ॿियनि खे बि गुणनि ॾिसी करे सिखंदा त उहो थी वई खुशबू फैलाइण। कंहिंखे बि कांटो न लॻाइणो आहे बाबा चवनि था। कॾहिं बि बाप जी अवज्ञा न करणी आहे, बुसड़ो न आहे कॾहिं बि बाप सां। कदम कदम ते ॿियो आहे, कदम कदम ते बाप जी श्रीमत ते हलणो आहे, पंहिंजी मत न हलाइणी आहे। देह अभिमान में अची करे नाफरमानदार न ठहिणो, देह अभिमान में अची करे नाफरमानदार न ठहिणो। वरदान रूहानी सोशल वर्कर ठही हलचल जे समय परिस्थितियुनि खे पार करण जी हिम्मत ॾियण वारा सच्चा सेवादारी ठहो। हाणे समय प्रति समय विश्व में हलचल वधणी आहे,
अशांति व हिंसा जा समाचार ॿुधंदे हुए तव्हां रूहानी सोशल सेवादारी ॿारनि खे विशेष अलर्ट ठही करे पंहिंजे पावरफुल वाइब्रेशन द्वारा सभिनी में शांति सहन शक्ति जी हिम्मत भरणी आहे। सभिनी आत्माउनि में शांति ऐं सहन शक्ति जी दुख खे सहन करे सघनि। आत्मा शांत थी सहन शक्ति जी हिम्मत भरणी है, शांति जी शक्ति जी हिम्मत भरणी है। लाइट हाउस सही सर्व की शांति जी लाइट ॾियणी है। यह फर्ज अदाई हाणे तीव्र गति सां पालन करो जिसां आत्माउनि खे रूहानी राहत मिले। जलदे हुए दुख जी अग्नि में शीतल जल भरण जो अनुभव करन। शीतल जल भरण जो अनुभव करन आत्माऊं। असां जीअं जीअं बाबा खे यादि करे कंदा वेंदासीं, जेतिरी पक्की यादि हूंदी न ओतिरो आपे ई तव्हां द्वारा लाइट ॿियनि ताईं पहुचंदी। तव्हां सिर्फ़ु बाबा जो ज्ञान मनन कंदा रहो, बाबा सां ॻाल्हियूं कंदा रहो, बाबा सां गीत ॻाईंदा रहो, आपे ई पहुचंदी। तव्हांखे कुझु सिर्फ़ु बाबा सां कनेक्शन रखणो। श्री बाबा सूर्य आहे न, शक्तियुनि जो, ज्ञान जो, गुणनि जो सागर आहे। सूर्य आहे, चमक आहे हुनमें, तेज न आहे, चमक आहे। त आपे ज्ञान सूर्य खे यादि करे करे शक्तियुनि जी सागर सूर्य खे यादि कंदा रहंदासीं, हुन सां ॻाल्हियूं कंदा रहंदासीं त आपे ई असां द्वारा उन्हनि खे किरणी मिलंदी रहंदी। स्लोगन आहे, सर्व जो मान प्राप्त करणो आहे त निर्माण चित्त ठाहो। निर्माण चित्त मतलब कि निर्माण मतलब सभिनि सां जेको जीअं आहे न बाबा जी श्रीमत अनुसार उन्हनि सां मिलनसार हा हा न ईअं कंदे कंदे हलंदा हलो त आपे ई सर्व जो मान मिली वेंदो। अच्छा, ओम शांति।